अस्सलाम वालेकुम। ॿारनि जी तरबियत जे सिलसिले में मां 2 वीडियोज़ पहिरियों ठाहे चुकी आहियां ऐं उन खां पोइ मूं इहो डिसाइड कयो त हिकिड़ो मेन प्रॉब्लम जेको घरनि में हूंदो आहे त असांजा ॿार मानी नथा खाइनि, त उन में उन सिलसिले ते मूं सोचियो हिकिड़ी अलॻि सां वीडियो ठाहिजे। कॉमन प्रॉब्लम आहे, इहो बि हिकिड़ो असांजो सोशल इशू आहे आमतौर ते घरनि में, ऐं शायदि आम माण्हुनि खे इहो न लॻे कुझु एॾो इम्पॉर्टेंट, पर माइरुनि जे लाइ जंहिंजा ॿार मानी न खाईंदा हुजनि उन्हनि जे लाइ थोरो मसइलो हूंदो आहे इहो। सो सभिनी खां पहिरियों त ॾिसो, ॿार में कंहिं न कंहिं तरह को हेल्थ इशू थी सघे थो, उन ते मां नथी ॻाल्हाए सघां। उन जे सिलसिले में ज़रूरी आहे त माण्हू डॉक्टर सां कॉन्टेक्ट करे, ॿार में आयरन जी कमी आहे या ख़बर न आहे, कोई बि मां हेल्थ ते न ॻाल्हाए सघंदमि, त हिकु त उनजो चेकअप कराइणु ज़रूरी आहे, ठीकु आहे। त उनजो डॉक्टर खे ॾेखारणु ज़रूरी आहे त अगरि को अहिड़ा इशूज़ आहिनि जेके सिहत जे सिलसिले में आहिनि, जंहिंजे करे ॿार मानी नथो खाए, कॾहिं ॿारनि जे पेट में कीड़ा हूंदा आहिनि, उन में का कमज़ोरी हूंदी आहे जंहिंजे करे उनखे बुख न लॻंदी आहे, त इहो त डॉक्टर ई ॿुधाए सघंदो। इन ते मुंहिंजो ॻाल्हाइणु बिल्कुलु बि मुनासिबु न आहे, छो त मां पाण खे इन क़ाबिल नथी सम्झां। ऐं बाक़ी आम तौर ते भई ॿार मानी नथा खाइनि, त इहो ॾिसो त अॼुकल्ह जे ॿारनि खे एतिरो कुझु अवेलेबल आहे घर जे खाधे खां अलावा, जो उन्हनि खे मज़ो बि उन ॿाहिरें खाधे में थो अचे, उन जंक फूड में ऐं उन ऊटपटांग शयुनि में। ऐं ॿियो त ॿारनि खे ख़र्ची इलाही थी मिले, त हू जेके आहिनि ॿाहिरां एतिरो कुझु खाई था वठनि, चिप्स, टॉफ़ियूं, चॉकलेट, अजीब अजीब क़िस्म जूं, अलाए छा थो मिले अॼुकल्ह मार्केट में, त हुननि जी बुख मरी थी वञे उन। हाणे हिकु त उनखे कंट्रोल करिणो आहे, त उन्हनि खे एतिरो पैसो न ॾिजे त उहो पाण वञी ॿाहिरि ख़र्चु कनि, त उन खां बची सघनि। उहो जेको जंक खाइनि था, बल्कि असां चवंदा आहियूं त गंदु, उन गंदु खाइण खां बची पवनि। टॉफ़ियूं, बिस्किट, अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं चटणियुनि जूं टॉफ़ियूं, मतिलबु अलाए छा आहे जेको ॿारनि जी बुख मारे थो छॾे। ॿी ॻाल्हि त घर में हाणे ॾिसो त ॿार खे जेकॾहिं पसंदि आहे, मां बर्गर खावां, पिज़्ज़ा खावां, चिप्स खावां, ॿाहिरि वञा फ्राइज़ खावां, घर में पचियूं आहिनि भिंडियूं मानियूं, त उहो त कोन खाईंदो। अॼुकल्ह जा ॿार ॾाढो शयुनि ते जेको आहे क्रोध था कनि, ऐं उन्हनि खे ख़बर आहे चॉइस उन्हनि जे लाइ हिकिड़ी वसी दुनिया खुली पई आहे ॾिसण जे लाइ। त घटि में घटि पोइ माइरुनि खे एतिरो ख़्यालु रखणु घुरिजे त आम खाधो जेको घर जो पचायो थो वञे, उन में थोरो घणो का चेंज आणिजे, कुझु थोरो डिफरेंट करे पचाइजे, त जीअं उहो एतिरो मज़ेदार थिए त ॿार उनखे खाइण जे लाइ अट्रैक्ट थिए। ऐं पहिरीं ॻाल्हि त सफ़ा नंढड़े हूंदे खां ई ॿारनि में इहे आदतूं विझणियूं आहिनि त कोई सलाद जो पतो, खीरो, गजर, टमाटे जो पीस उनखे हथ में पकड़ाइजे त खाए, उनखे ख़बर पए त इहे बि खाइबो आहे, इहो हेल्दी फूड आहे, ठीकु आहे। या हाणे जेकॾहिं थोरा वॾड़ा ॿार आहिनि, उन्हनि खे चॉइस जी ख़बर आहे, त उन्हनि जे लाइ खाधे में थोरी महिनत करे कुझु अहिड़ो बहितर पचायो जेको घर में खाइण ते राज़ी थिए। भिंडियूं आहिनि, भिंडियुनि जो बोड़ भाॼी कंहिंखे ॿारनि खे न वणंदी आहे, त उहो तरियल भिंडियूं खाईंदा आहिनि। भिंडियूं अॼुकल्ह इलाही क़िस्मनि सां तरे थियूं सघजनि, मज़ेदार, ॿारनि जे लाइ उहे उन हिसाब सां ठाहिजनि। भिंडियुनि जी सिर्फ़ु मां हिकिड़ो मिसाल ॾिनो आहे, त अहिड़ा मुख़्तलिफ़ खाधा इलाही आहिनि जेके असां थोरो चेंज आणे, उन्हनि जी शिकिल मटाए, उन्हनि ते थोरी महिनत करे असां उन्हनि खे एतिरो अट्रैक्टिव ठाहियूं जो ॿार उनखे खाइण ते मजबूर थी वञे। उन्हनि जे ज़ाइके में थोरी इम्प्रूवमेंट आणिजे, उनजी लुक में थोरी इम्प्रूवमेंट आणिजे, त ॿार खे उहो खाधो अट्रैक्ट करे त उनखे वणे। हिकिड़ी ॿी ॻाल्हि त ॿार माने खाधो ॿार जी पसंदि जो हुजे, भले उहो तव्हां पंहिंजी चॉइस सां पचायो, पर हुनखे वणणु घुरिजे। उहो छा थो हुन में खाइणु चाहे, उनखे असांखे ख़बर आहे ॿार तरियल पटाटा शौक़ सां खाईंदा आहिनि, पटाटनि जा कटलेट्स खाईंदा आहिनि शौक़ सां, त फ्राइज़ जे बजाए असां उन्हनि खे पटाटनि जा कटलेट्स ठाहे ॾेई था सघूं, उन्हनि जा डिफरेंट शेप्स ठाहे ॾेई था सघूं, त हार्ट शेप में, स्टार शेप में, मिसाल जे तौर ते, त जीअं हुनखे उहो वणे। ॿार घणो मिर्च मसाले वारो खाधो नथो खाई सघे, त उनखे थोरो घटि मसाले वारो ठाहे ॾिजे। एफर्ट त करिणो पवंदो न, अगरि असांखे इहो फ़िक्र आहे त असांजो ॿारु कुझु खाए, त उन जे लाइ महिनत त करणी पवंदी। इंसान जो ॿारु पालणु आसान कमु कोन्हे, ऐं उनखे जेकॾहिं तव्हां चाहियो त उहो हेल्दी हुजे, उहो पेट भरे मानी खाए, पेट भरे हरू ईअं बि न आहे त असुल जो खाई खाई नक खां कढिजे, उहा इहा थी वेंदी हिकिड़ी कुधाइप, एक्स्ट्रा ईटिंग, उहो बि ॿार खे कंट्रोल में रखिणो आहे। त ॿार जेकॾहिं चाहियो त ॿारु खाए, त थोरो खाधे में तव्हां महिनत कयो, खाधे में थोरी वैरायटी, थोरी जिदत, थोरी नवाण आणियो, त
त जीअं ॿार खे उहो खाधो वणे। ॿी ॻाल्हि त नंढड़े हूंदे खां ई ॿार खे इहा आदत विझे त सभिनी सां गॾु वेही टेबल ते या दस्तरखान या जिते बि तव्हां सभु गॾिजी वेही मानी खाईंदा हो, ॿार सभिनी सां गॾिजी वेही खाए। इहो मुंहिंजी ऑब्ज़र्वेशन अथव, इहो मुंहिंजो तजुर्बो बि आहे। त अहिड़ा अहिड़ा ॿार जेके मानी न खाईंदा आहिनि, नंढड़ा नंढड़ा साल 2 सालनि जा बि इवन ॿार मूं ॾिठो त जॾहिं सभु गॾिजी वेही पिया खाऊं त उहे बि अचे असां सां वेही पिया रहनि, पोइ रीस ते उहे पेट भरे खाई पिया वठनि, छा बि हुयो खाइण लाइ। त ॻाल्हि इहा ई आहे त ॿार खे आदत विझिजे त खाइण जो टाइम आहे, सभु गॾिजी वेही मानी खाईंदा त उहो बि गॾिजी वेही उन्हनि सां खाईंदो। ऐं ॿी ॻाल्हि त ॿार खे पाण खाइण जी आदत विझिजे। सफ़ा नंढड़े हूंदे खां हेॾनि वॾनि ढगनि ॿारनि जे पोयां माइरूं प्लेटूं खणी भॼंदियूं घुमंदियूं वतंदियूं, तबा मां सदको खा। ठीकु आहे, असांजी मोहबत पंहिंजी जाइ ते आहे, पर जॾहिं ॿार सफ़ा नंढड़ा हुजनि तॾहिं ई उन्हनि खे कंहिं प्याले में चमचे सां कुझु न कुझु अहिड़ो विझी ॾियो त उहो पाण खाए, हारींदो, ज़्यान कंदो, हथनि सां खाईंदो, थपींदो, हर शइ खे, का ॻाल्हि न आहे, सिखंदो, ख़ुदि कफ़ील थींदो, पाण खाइणु सिखंदो। तव्हां यकीन कयो, मुंहिंजो पहिरियों ॿारु, मुंहिंजी धीअ जॾहिं नंढड़ी हूंदी त मां हुनखे चांवर मैश करे, उन में दाल हूंदी, पटाटो या बूटी या जेको बि पचंदो हो उहो मैश करे पोइ उन जा नंढा नंढा बॉल ठाहींदी हुअमि ऐं उनखे हिकिड़े वटे में विझी चमचो ॾेई छॾींदी हुअमि। उनखे आसानु थींदो ॾाढो, साल 1.5 साल जी उहा आराम सां हिकु हिकु बॉल उन चमचे में खणी खाईंदी, इंजॉय कंदी। ॿियो असां सां जेको अम्मा कंदी हुई या असां पाण बि पंहिंजे ॿारनि सां कयोसीं त हिकिड़ी प्लेट में मानी जा नंढा नंढा गिरह ठाहे, पोइ हाणे छा पचायो आहे, मच्छी आहे, गोश्त आहे, भाॼी आहे, उहो हर शइ वरी भाॼीअ जो ज़रो ज़रो, बूटी आहे, पटाटो आहे, उन गिरहनि ते रखंदा, मथां थोरी थोरी रस विझंदा, प्लेट भरे हर गिरह उहो रेडी हूंदो, उहा प्लेट भरे ॿार खे ॾिबी, ॿारु पाण ई खणंदो खाईंदो वेंदो, इंजॉय कंदो उन खाधे खे। सो जतन करणा पवंदा आहिनि, कोशिशूं करणियूं पवंदियूं आहिनि, बिना कोशिश जे जेको आहे कुझु बि नथो थी सघे। ॿी ॻाल्हि त खाधे जो लुक अहिड़ो हुजे जेको ॿार खे अट्रैक्ट करे। नंढो ॿारु ख़ासि तौर ते 10 सालनि जी उमिरि ताईं उहो खाधे जी शिकिल ते ज़रूरु अट्रैक्ट थींदो आहे, उनखां वॾा ॿार उहो पोइ खाधे जे ज़ाइके ते अट्रैक्ट थींदा आहिनि। त इहा महिनत करणी पवंदी आहे, इहो सर्च करिणो पवंदो। मुंहिंजे पंहिंजे चैनल ते तव्हांखे लंच बॉक्स रेसिपीज़ बाय नसरीन वफ़ाई अगरि तव्हां सर्च कंदव तव्हांखे इलाही सारियूं रेसिपीज़ अहिड़ियूं मिली वेंदियूं जेके तव्हां पंहिंजे ॿारनि खे ठाहे ॾींदो त उहे शौक़ सां खाईंदा। मिसाल, अॼुकल्ह ॿार जीअं नगेट्स शौक़ सां था खाइनि, त फ्रोज़न फूड वठणु त हथ सां सिहत तबाह करणी आहे, उनखां बहितर आहे त उहो थोरी महिनत करे उहो नगेट्स पाण ठाहियो, 2-3 ॾींहंनि जा ठाहे रखो, हफ़्ते जा ठाहे रखो, ख़तमु थी वञनि त ॿिया ठाहियो। त उन में घटि में घटि प्रिज़र्वेटिव्स जेके विझनि था उन खाधे खे सेफ करण लाइ अलाए छा छा था यूज़ कनि, तव्हांजो घर जो खाधो उनखां बचियलु हूंदो। नंढा नंढा कबाब आहिनि, सैंडविच आहिनि, सैंडविच ठाहिण जो मसालो रेडी करे फ्रीज़ करे सघिजे थो, इलाही कुझु आहे। ठीकु आहे, त ॿार खे अट्रैक्ट कयो, अहिड़ो खाधो ठाहियो जो ॿार दिलि चए उन्हनि जी त मां इहो खावां। उन में ठीकु आहे, हाणे अॼुकल्ह ज़मानो आहे, केचप बि आहे, हे बि आहे, उहो बि आहे, भले थोरो घणो टच उनजो ॾियणु घुरिजे, पर पोइ बि खाधो घर में ठाहिजे त बहितर आहे। पिज़्ज़ा आहे, खोड़ अहिड़ा तरीक़ा आहिनि, ज़रूरी न आहे तव्हां वटि ओवन हुजे, तए ते बि पिज़्ज़ा ठही थो वञे, त देगड़ीअ में बि ठही थो वञे। उहो जंहिं माउ खे शौक़ु हूंदो पंहिंजे ॿारनि जो पेट भरण जो त उहो उनखे ज़रूरु अख़्तियार कंदी उन्हनि तरीक़नि खे। त खाधे में हिकु त स्टाइल हुजे, ॿियो खाधो सभिनी सां गॾिजी वेही खाइण जी ॿार खे नंढे हूंदे खां आदत हुजे, ऐं टियों त पाण खाइण जी उनखे आदत विझो। ॿार खे नंढड़ो आहे, भरिसां वेठो आहे, प्लेट में कढी ॾियोसि, ज़्यान कंदो न, हारींदो, ॿियो छा कंदो, उनखे बर्दाश्त करिणो आहे, उहो कीअं सिखंदो? सिखण जे लाइ इहो बर्दाश्त करणु ज़रूरी आहे। ऐं टाइम जो ख़्यालु रखणु, त मानी जी वक़्तु आहे, ॿारु चए थो मूंखे बुख न आहे, न बाबा टाइम आहे मानी जो, थोरो खाओ भली पर टाइम ते अची खाओ। इहो हिकिड़ो ट्रेनिंग आहे ॿार जी, त उनखे उन वक़्त ते उन हिसाब सां पाण ई बुख लॻंदी जॾहिं सभु खाईंदा हूंदा। उनखां पोइ अक्सर ॿार मां ॾिठो आहे त नाश्तो न करे ईंदा आहिनि, स्कूल वञण वारा ॿार, ऐं मूं त ॾिठो आहे वॾा बि इलाही नाश्तो न कंदा आहिनि। यकीन कयो त मुंहिंजो इहो पंहिंजो ज़ाती ख़्यालु आहे, मुंहिंजी राय आहे त घर मां मानी न खाई वञणु सुबुह जो पंहिंजे कम ते या पंहिंजे जॉब ते, स्कूल ते, पढ़ाईअ ते, यूनिवर्सिटी ते, निभाग आहे, वॾे में वॾो निभाग आहे त हिकिड़ो घर नेमतुनि सां भरियल आहे, अलाह सभु कुझु ॾिनो आहे ऐं असां कुझु खाऊं नथा, ईअं ख़ाली पेट बुख ते निकिता था वञूं, या त मायूं पचाइनि नथियूं जो घर वारनि खे खाइण लाइ मिले, या पचाइनि थियूं त पोइ उन्हनि खे आदत न आहे फैमिलीअ खे, बल्कि मां इहा नसीहत कंदमि तव्हां सभिनीनि खे त वॾो हुजे घर जो
जवान माण्हू हुजे, नौजवान हुजे, वॾी उमिरि जो माण्हू हुजे, नंढो ॿारु हुजे, नाश्तो करे निकिरो। सॼी राति जी बुख खां पोइ सुबुह जो खाइणु ज़रूरी हूंदो आहे। यानी इन ॾींहं जो जेको पहिरियों खाधो आहे उहो त भरपूर हुजणु खपे। त ॿारनि खे ख़ासि तौर ते नाश्ते करण जी आदत विझो, उन्हनि खे बुख ते न मोकिलियो प्लीज़। इवन वॾनि खे बि मां चवां थी, मां त अॼु ॾींहं ताईं मां हिन शइ ते क़ाइमु दाइमु आहियां। मां पंहिंजे घर में कंहिंखे बि बुख ते निकिरणु न ॾींदी आहियां, ऐं न ई मां सॼी उमिरि पाण कॾहिं बुख ते निकितमि। टाइम न हुजे, तकड़ में ॿ बि हलंदे फिरंदे बि ॿ खाई ख़ाली पेट घर खां ॿाहिरि पेर रखणु मुंहिंजे हिसाब में वॾे में वॾो निभाग आहे, ॾींहुं बर्बाद। त ॿारनि खे आदत विझो तो नाश्तो कनि, ऐं उहो ज़िद था कनि, क्रोध था कनि, या उन्हनि खे देरि थी थिए, या उन्हनि जो वेन वारो अची वियो आहे, या माई पाण जेका देरि सां उथी आहे। त इन्हनि शयुनि ते थोरो कंट्रोल करिणो पवंदो, टाइम ॾियणो पवंदो। सवेर उथो, पहिरियों खां थोरी तयारी राति जो करे रखो, त जीअं सुबुह जो तव्हां ॿारनि जे लाइ सुठो नाश्तो ठाहे सघो जेको उन्हनि खे वणंदो हुजे। उन खां अलावा स्कूल जो लंच, ॿार जेकॾहिं सुबुह जो प्रॉपर नथो खाई निकिरे, तकड़ में थो निकिरे, या हुनखे टेंशन आहे त गाॾी न हली वञे मुंहिंजी, या देरि थी वेंदी, स्कूल जो गेट बंदि थींदो, खोड़ सारा मसइला हूंदा आहिनि। ॿार उतो सुतो कुझु खाधो कुझु न खाधो, त घटि में घटि हुनखे लंच हिकिड़ो प्रॉपर ठाहे ॾियो। अक्सर मूं ॾिठो आहे, मां टीचिंग कई आहे, मां सॼी उमिरि मूंखे ख़बर आहे ॿारनि जा हाल, त किन ॿारनि खे जिन स्लाइस ते हणी ॾेई छॾी, पोइ यकीन कयो रिसिस ताईं उहे सुकी वेंदा आहिनि। या उतो सुतो को चिप्स जो पैकेट, 2-3 बिस्किट विझी ॾिना, कुझु न थियो त पैसा ॾेई छॾिया त कैंटीन तां वठी खाइजाए। उनजो ॿार जो छा थींदो, उनजी कहिड़ी सिहत ठहंदी, ॿाहिरि कहिड़ा हेल्दी खाधा मिलंदा आहिनि जेको वठी कैंटीन तां खाईंदो। ॿार खे हमेशह घर जो लंच ॾियो। लंच बॉक्स रेसिपीज़ तव्हां सर्च कयो, यूट्यूब भरियो पियो आहे मुख़्तलिफ़ माण्हुनि जे रेसिपीज़ सां, इवन मुंहिंजे बि। सो लंच एॾो मज़ेदार हुजे, इंट्रस्टिंग हुजे, ऐं ॿार जी पसंदि जो हुजे, त उहो ज़रूरु खाईंदो, उनखे बुख लॻंदी रिसिस टाइम ताईं। मुंहिंजे पंहिंजे ॿारनि सां ईअं वाक़िया थियल आहिनि इलाही। त हिकिड़ो ॿारु मुंहिंजी धीअनि जो लंच खाई वेंदो, मां हिननि खे गजरूं कटे, मटर बॉइल करे, पटाटनि मां कुझु न कुझु ठाहे, डिज़ाइन वारा सैंडविच ठाहे, त उहे मां हिननि खे सॼा ॾींदी हुअमि। त हुन ॿार खे उहो एॾो अट्रैक्टिव लॻंदो हो, हे हिननि जो खाई वेंदो सैंडविच, ऐं उहे सॼो खाधो, ऐं पाण हिननि जे अॻियां पंहिंजो जेम स्लाइस रखंदो त इहे तुम खानो। उन ॿार जो घर असांजे रस्ते में ई पवंदो। मुंहिंजे ॿारनि जॾहिं 2-3 दफ़ा मूं शिकायत कई छोकिरो असांजो लंच खाए थो, नर्सरी में पढ़ंदा, त पोइ मां हुनजे घर वियमि। मां हुनजी माउ खे चयमि हिनखे कुझु त वीचारे खे मज़ेदार ॾींदी कर। पंहिंजी जान छॾाइण लाइ माइरूं पैसा ॾेई छॾींदियूं, उतो सुतो कुझु ॾेई छॾींदियूं, ॿार खे वणे न वणे, उनजी दिलि चए न चए, पोइ जॾहिं ॿियनि ॿारनि खे कुझु बहितर खाईंदे ॾिसंदा त यकीननि उन्हनि खे दिलि में लालच पैदा थींदी आहे। त कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जो महिनत करणी पवंदी। त ॿारु मानी नथो खाए, या त खाधो ॿार जी पसंदि जो न आहे, या त ॿारु बीमार आहे, उनजो पूरो चेकअप थियणु घुरिजे, या त जान थी छॾाई वञे खाधे मां, खा न खाए धूड़ पाए, या केरु पचाए हाणे ॿाहिरां था घुराए ॾियूं। इहे रवैया जेके हिन ॿार जी सिहत जी बर्बादी शुरू हितां थी थिए। उनखां सवाइ ॿारु जेकॾहिं खाधे ते किरोध थो करे, समझदार आहे, वॾड़ो ॿारु आहे, 8-10 सालनि खां थोरो मथे जो आहे, ॻाल्हि सम्झी सघे थो, 5 सालनि जो बि ॻाल्हि सम्झी सघे थो, उन्हनि खे मिसाल ॾियो। दुनिया में खोड़ माण्हू अहिड़ा आहिनि, खोड़ ॿार अहिड़ा आहिनि जेके कचिरे जे ढेर तां खाधो ॻोल्हे खाइनि था, त उन्हनि खे हिकिड़ो मानी वठण जा पैसा न आहिनि। हिन महिल फ़लस्तीन जो हाल ॾिसो, उहे त पाणी ढुकल आहे हिकिड़े खाधे जे गिरहं लाइ सिकनि था। त पंहिंजे ॿारनि खे अहसासु ॾियारियो त दुनिया में केॾा माण्हू आहिनि, असांजे आसपास, असांजे सराउंडिंग में कचिरो मेड़ींदे तव्हांखे बेशुमार माण्हू नज़र ईंदा। उन्हनि खे ॾेखारियो त हे ॾिसो हिननि खे खाइण लाइ कुझु न आहे, गंद जे ढेरनि तां था ॻोल्हनि। उन्हनि खे शुकुर करण जी आदत विझो, ॿारनि खे शुकुर करणु सेखारियो त अलाह साईं असांजे घर में सभु कुझु ॾिनो आहे, असां पचायूं था, ठाहियूं था, टाइम सां खाई सघूं था, हिननि वीचारनि खे खाइण लाइ कुझु कोन्हे। बल्कि उन्हनि खे शेयर करण बि सेखारियो त हू पाण बि खाइनि ऐं पंहिंजे हिसे मां ॿियनि खे बि खाराइनि। त जॾहिं हू ॾिसंदा न त दुनिया में मजबूरी ऐं बदहाली ऐं बुख केॾी घणी आहे, त उन्हनि ॿारनि खे अहसासु थींदो। इहे सॼा अहसास ॿारनि में नंढे हूंदे खां विझिबा आहिनि। मेन ॻाल्हियूं इहे थियूं त हिकु त महिनत कयो थोरी, ॿार अगरि बीमार आहे त उनजो चेकअप करायो, अगरि उनखे हेल्थ इशूज़ आहिनि त चेकअप करायो, प्रॉपर इलाज करायो, मानी खाइणु शुरू कंदो। ॿी ॻाल्हि,
त अगरि तव्हां सम्झो था तव्हांजो पकल खाधो घर जी रोज़मर्रा या दाल भाॼी ॿार खे नथी वणे त उनमें थोरी वैरायटी पैदा कयो, थोरो स्टाइल ॾियो खाधे खे। टी ॻाल्हि त महिनत करणी पवंदी हर हाल में, चाहियो था त असांजा बच्चा पेट भरे खाइनि, उन्हनि जी सिहत सुठी रहे, उन्हनि जी ग्रोथ सुठी रहे, त पंहिंजा बहाना छॾियो, पंहिंजी सुस्ती छॾियो, नयूं नयूं तरकीबूं आज़मायो। ऐं जेके मां टिप्स ॾिनियूं त उन्हनि खे गॾु वेहारे सॼी फैमिलीअ सां पाबंद कयो त खाइनि टाइम ते, या सफ़ा नंढड़ा आहिनि त उन्हनि खे पाण खाइण जी आदत विधो, ज़ियान करे करे आख़िरो खाइणु सिखी वेंदो त तव्हांखे प्लेट खणी हुनजे पोयां भॼणो न पवंदो। वॾी महिनत करणी आहे, आसान कमु न आहे, पर इहो ई कमु आहे। जेकॾहिं का माउ आहे त उनजी ज़िमेदारी आहे, उनजी ज़िमेदारी इन खां वधीक ॿी कहिड़ी आहे माउ जी, त पंहिंजे ॿारनि जो ख़्यालु रखे, उन्हनि जी तरबियत, उन्हनि जी परवरिश करे। मां का जॉब वारी बि थी सघे थी, वर्किंग वूमेन बि थी सघे थी, का मुख़्तलिफ़ कमु करण वारी, पर आख़िर पंहिंजे ॿारनि खे पालणो त आहे न। असां इहो चई जान नथा छॾाए सघूं त मां त नौकिरी कंदी आहियां, मूंखे टाइम न आहे। नौकिरियूं उहे मायूं थियूं कनि, ऐं उन्हनि खे ई करणु खपे जेके हर महाज़ ते विड़ी सघनि, हर महाज़ ते मुंहुं ॾेई सघनि। कंहिं वीकेंड ते मोकल जो ॾींहुं हुजे, तव्हां कुझु शयूं ठाहे रखो, थोरो थोरो हफ़्ते जे लाइ फ्रीज़ कयो, कबाब आहिनि, मां उहो नाला नथी खणां डिशिस जा, घणो कुझु अवेलेबल आहे। कुझु शयूं ठाहे रखो त जीअं सिर्फ़ु तव्हांखे कढी पचाइणियूं पवनि, ऐं उहो फ्रीज़ थियल ॿाहिरां जो खाइण खां बजाए बहितर आहे त उहो हफ़्ते हफ़्ते जो पंहिंजो फ्रीज़ करे रखिजे, त उहो घटि में घटि उन्हनि प्रिज़र्वेटिव्स खां ॿार बचंदो ऐं कुझु न कुझु भलाई हुनजी थी पवंदी। मूंखे उमेदु आहे त हे वीडियो शायदि तव्हांजे लाइ कुझु न कुझु यूज़फुल हूंदी। तो पंहिंजे ॿारनि जो ध्यानु रखियो, उहे असांजी तरजीह आहिनि, उहे अलाह जी अमानत आहिनि असां वटि, हर हाल में असांखे उन्हनि जो ख़्यालु रखिणो आहे। असांखे बेज़ार न आहे थियणो, जान न आहे छॾाइणी, पैसा ॾेई बसि वञी ॿाहिरां कुझु खाईंदा जे न जानवर को चरी अचे गंद जे ढेर तां, ॿारनि जी इहा हालत थी वई आहे त वठि पैसा ॿाहिरां वञी कुझु बि खाई आहे। सो ईअं न करिणो आहे। ॿारनि जी दिलचस्पी खे क़ाइमु रखण लाइ, उन्हनि खे खाधे ॾांहुं अट्रैक्ट करण जे लाइ महिनत कबी, ज़रूरु कोशिशि कबी, जिदोजहद कबी, तॾहिं असांजा ॿार पली सघंदा ऐं बहितर इंसान ऐं सिहतमंद इंसान थी हिन मुआशरे में ज़िंदगी गुज़ारींदा। मिलूं था वरी, अलाह भाई।